मतलब त मीर शाह नवाज़ खान जा माण्हू कुत्तनि वांगुरु असांजे ॻोठ जो चक्कर काटींदा था वठनि। कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेको सोडल तुंहिंजे साम्हूं करणु नथो चाहे। सोडल तोखे सम्झी वियो आहे त तो साम्हूं का ॻाल्हि अहिड़ी ॻाल्हाइणु नथो चाहे, छो त हू पादर खाईंदो। इन्ही जे करे हू मूंसां अकेला ई में ॻाल्हाइणु थो चाहे। मां ॻोठ जे बच्चे खे इहा ॻाल्हि ॿुधाई आहे, वीचारी कुत्तनि जे कननि में बि इहे ॻाल्हियूं कयूं अथमि। मुराद हुन ते कहिड़ो एक्शन खयों? हू हुन ॻाल्हि ते ध्यानु ई कोन अचनि, चवंदा वते त कुतो भौंकंदो। छा? बाबा साईं का ग़लति ॻाल्हि करेसि या बाबा जानी? जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त पुलिस हाणे माठ करे कोन आहे हिते। इन DSP मथां बि मथां खां ज़ोर आहे। इन करे जेके बि क़ौमी पार्टियूं आहिनि ऐं जेके बि पंहिंजी मज़लूम आवाम लाइ आवाज़ उथारनि था, उन्हनि सभिनी मथां सख़्त मां सख़्त क़दम खयो वेंदो ऐं उहो हाणे असांखे बि बख़्श कोन कंदा। खतरो आहे तॾहिं त चवनि था। छा तूं मुंहिंजे सिर खणण जे चक्कर में आई? न न न न छा अच त वापसि हलूं। इत्तेफ़ाक़ पुछी न ईंदो आहे। जेकॾहिं उन्हनि हमलो कयो त पोइ हितां असांखे भॼण जी वाट बि कोन मिलंदी। सोप सीरियल डोलाप हाणे तमामु एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।